पुछूं आखिर पुछूं के खां असांजो ॾोह कहिड़ो आहे। कंडियारो भरिसां ॻोठ बाजितपुर जे रहवासी साबिद अली सनाफ मोहम्मद इब्राहिम मंगिरो 2022 वारे बरसाति सबबि घरड़ो ड्रही पट थी वियो आहे, पर 3 सालनि में कंहिं बि अमलदार या एंजोस खाते वारनि हिन मिसकीन जी सार न लधी आहे। असांजी एंजोस खाते वारनि ऐं वस वारनि खे पुरज़ोर अपील आहे त हिन ग़रीब मिसकीन जी वार कई वञे। हीउ मिसकीन ॾियारी कमाए थो ऐं ॾियारी खाए थो। जल्द खां जल्द हिन ग़रीब खे किस्त ॾिनी वञे त जीअं हीउ पंहिंजो घरड़ो ठाराए ऐं पंहिंजे बचड़नि खे महफ़ूज़ करे सघे। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा त जीअं हीउ आवाज़ ऐवाननि ताईं पहुची सघे।